सहूलतकार जो ज्यादा हैं तो मैं उनके लिए ये चूड़ियों का नजराना लेकर आया हूँ। पुलिस मेरे हाथों में पहना के चूड़ियाँ, वो चूड़ियाँ हाथों में पहना के वो अफसरान जो है ये चूड़ियाँ पहन लें जो है और अपनी वर्दी उतार दें, या तो वो वडेरों को जवाब दें या आवाम के जानो माल का तहफूज करें। जो है अगर वडेरों की कमदारी करनी है तो पुलिस की वर्दी पहन कर नाज़रीन, आल पार्टीज़ अलायंस तालके सकरन पारां SUP जे मेज़बानी हेठि सकरन ऐं उन जे आसपास में वधंदड़ चोरियूं, फुरन, बदअमनी ऐं लाक़ानूनियत ख़िलाफ़ चांडिया पंप खां एहतिजाजी रैली कढी शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे मीडिया सेंटर ताईं एहतिजाज कयो, जिते अॻुवाणनि SUP जो फलक शेर ओड, जिस्कम जो कुर्बान भंप, GUI मौलवी हिदायतुल्लाह जमाली, नून लीग अमजद ख़ानज़ादा, अवामी मरकज़ फैज़ कीरियो, शहीद भुट्टो जो अॻुवाण शौकत बाणू जो, जमायत इस्लामी चाचा अनवार, जिस्म अॻुवाण शाहिद जमाली ऐं ॿियनि ख़िताब कयो। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। सकरंड में अमन अमान की सूरत हाल हर माण्हू के वाक़फ़ा, सूरत हाल सॼी सिंध सां साॻी आहे, पर सकरंड असांजो पुरअमन शहर हो। उते हींअर कुझु ॾींहंनि खां वठी उत्तर सिंध जे शहरनि जहिड़ो ॾेख सकरंड पियो ॾे। एतिरियूं वारदातूं कंदकोट, जकमाबाद, शिकारपुर में नथियूं थियनि जेतिरियूं कुझु महीननि खां सकरंड में शुरू थियूं आहिनि। असां उन्हनि जो कंहिंखे ज़िम्मेवार करार ॾियूं, केरु उन्हनि जी हितां जो अमन अमान बहाल करण लाइ पुलिस जो किरदारु हुअणु घुरिजे, जेको ॾिसण में नथो पियो अचे। हितां जा चूंडियल नुमाइंदा 5 साल वोट वठी गुम थी वेंदा आहिनि। इलेक्शन में बरसाती ॾेढनि, मौसमी ॾेढनि वांगुरु ज़ाहिर थिया आहिनि। हींअर बि इलेक्शन जी मौसम आई आहे त ज़ाहिर थिया आहिनि। पंहिंजे वाथनि चमचनि जे थ्रू फोटो सेशन कराइण में मसरूफ़ आहिनि। उन्हनि खां ई सकरंड सुवाल थो करे, छा सकरंड जी बदअमनी तव्हांखे ॾिसण में नथी अचे? को चोरों, डाकुओं, लुटेरों, पथारीदारों और उनके सहूलतकारों को रहम करम पर छोड़ दिया गया है, जिसकी हम पुरजोर लफ्ज़ों में मजम्मत करते हैं। सिर्फ पुलिस की चंद काली भेड़ों की वजह से। आप मादी में देखे मुस्लिम लीग नून की हुकूमत ने डाकू कल्चर, चोरी, फुल फ्राई, हाफ फ्राई वाला फार्मूला अख्तियार करके इन्हों का कला कमा किया। पुलिस की चंद काली भेड़ों की वजह से आज पूरा सिंध और उसकी आवाम परेशान है। किसी की जान, माल, इज्जत महफूज नहीं है। जो अगर बंदा नमाज पढ़ने जाता है तो मोटरसाइकिल नहीं है, किसी प्रोग्राम में जाता है तो मोटरसाइकिल नहीं है, अगर वो अपनी जॉब पर जा रहा है तो उसके घर में डाका है और ताले काट कर चोरियाँ की जाती हैं। क्यों? क्या देखें आप, सनाउल्लाह बाती साहब ने भी ड्यूटी करी है, AD ख्वाजा साहब ने भी नेठ कदो ख़त्म करणो आहे पाण खे। राशिद अहिड़ो कमु जंहिंखां पोइ हरदम सुख साणियाह मिले। मुंहिंजा दोस्तो, हे जेका हिन वक़्तु रैली थी रही आहे सा बदअमनी जे ख़िलाफ़ु आहे ऐं SUP जे मेज़बानी हेठि आहे। ऐं चवणु एतिरो चाहींदुसि त जेकॾहिं हुकूमत सची थिए ऐं इदारा सचा थियनि ऐं भोतार, नवाब, वडेरा, सरदार सकरंड की तरफ खां जेको सकरंड जे अंदरि रोज़ानी जी बुनियादनि ते चोरियूं, फुरूं, धाड़ा ऐं इन्हनि जे सिलसिले में सभु सकरंड जा वासी गॾु थिया आहिनि, सभु पार्टियूं गॾु थियूं आहिनि। असां इहो आला अख़्तियारनि खे ॿुधाइणु घुरूं था त सकरंड खे जेको आहे तव्हां लावारस छॾे ॾिनो आहे। एम एन AC तंहिंजो को बि चूंडियल निमाज़ हुनजो नोटिस वठण लाइ तयारु न आहे। चोरनि खे रहम ऐं करम ते छॾियो वियो आहे सकरंड शहर सिंध जी सूरत हाल ईअं आहे कि सकरंड जी ॻोठ जी हर घिटी पहाड़ो माण्हू बनीअ ते वञे, कंहिं कमकार सां वञे, को वापार लाइ वञे, को सीधे सामान जे लाइ वञे, शाम जो सिज लॻे खां पोइ त वञी नथो सघे। ऐसे लोगों को हमने कुरान बनाया है। 15 साल की उस पार्टी सिंध में हुकूमत कर रही है, फिर भी कहते हैं कि हम क्या करें। वो चोरी, कराची का मेयर भी चोरी कर लिया, फिर भी अब बदअमनी नहीं कर दी। कराची में लाशें गिर रही, शहर सकरंड में भी यही हालत है। हम ये मुतालबा करते हैं सकरंड में वधंदड़ बदअमनी के ख़िलाफ़ असां एहतिजाज करे रहिया आहियूं। जीअं त इंतिज़ामिया केतिरनि ई महीननि खां वठी सकरंड में जेका बदअमनी थी आहे, फुरूं थियूं आहिनि, धाड़ा लॻा आहिनि, खाट लॻा आहिनि, उन्हनि ते का बि कार्रवाई न पई करे। ऐं जेकॾहिं सकरंड आल पार्टी का अलायंस ठाहियो आहे, इन ई महाज ते सकरंड जे अंदरि हुअं त सॼी सिंध में खाने ग़रीबन लॻी पई आहे, पर सकरंड में जेका गुज़िरियल साल खां वठी करे लाक़ानूनियत बदअमनी आहे, उनजो मेन सबबु असां सियासी पार्टियुनि जी मुजरिमाना ख़ामोशी बि रहियो आहे। पर हाणे ईअं कॾहिं बि न थींदो। हीउ जेको आल पार्टी अलायंस ठाहियो आहे असां, उहो महज़ रुॻो तव्हां अॼोको एहतिजाज न सम्झे हिते हुकूमत या जेके हिते जा पीर मीर सियासी वॾेरा जेके हिते मुलविस आहिनि चोरनि, फुरनि ऐं धाड़नि में, त उहे ईअं न सम्झनि त हीउ को अॼोको एहतिजाज SUP जी
सकंड अलायंस जो ये रैली है धरणो असांजो बदमानी जे ख़िलाफ़ आहे सकंड बांग बबड़ी वई आहे जीअं त धाड़ा फुरियूं चोरियूं घरनि में फुरूं ऐं तमामु वधीक इंतज़ामिया